आम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। कंदरकोट भरिसां इंडस हाईवे ते मल्हीर स्टाफ वटि आबादगारनि जो मुरादबाद शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतिजाज कयो वियो आहे। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। कंदरकोट भरिसां इंडस हाईवे ते मल्हीर स्टाफ वटि आबादगारनि जो मुरादबाद शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि धरणो हंयो वियो आहे। आबादगारनि जे धरणे सबबि रोड ब्लॉक थी विया आहिनि, गाड़ियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। आगाह कंदा हलूं। कंदरकोट मां इंडस हाईवे ते मल्हीर स्टाफ वटि आबादगारनि जो मुरादबाद शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि धरणो हंयो वियो आहे। घटनियूं पिया त कंदरकोट भरिसां इंडस हाईवे ते मल्हीर स्टाफ वटि आबादगारनि जो मुरादबाद शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि धरणो हंयो वियो आहे। आबादगारनि जे धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि।